नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असी तव्हांखे आगाह कयूं त जशन आमद रसूल हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मौक़े ते अॼु 12 रबियल अव्वल आहे ऐं हिते समूह सीअन जी हाजी अलाज वली मोहम्मद समूह साहब असां सां मौजूदु आहे ऐं अॼु हिननि हिकिड़ो प्रोग्राम अॼु हिननि ते प्रोग्राम रखियो आहे। सो अचो त साईं जिन खां उन जशन आमद जे मुतलिक़ कुझु ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम साईं। सलाम। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार दो आलम जान में आया तो उन अॻे रब ताला फरमायो मुंहिंजा महबूब जेकॾहिं तोखे पैदा न करियां हा त हीउ आलमीन ई पैदा न करियां हा तव्हांखे मूं रब रहमतुल आलमीन करे मोकिलियो आहे। मां अरसलनाका इला रहमतुल आलमीन सभिनी आलमनि लाइ तव्हांखे मूं रहमत करे मोकिलियो आहे। आलमीन जी ख़बर रब ऐं अलाह जे महबूब खे आहे। ॿिए कंहिंखे ख़बर कान्हे जेतिरा आलम आहिनि जेतिरा मुफ़्ती आहिनि कंहिंखे बि ख़बर कान्हे त आलम केतिरा आहिनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रब खे फरमायो ॼमण वक़्तु बि चप हलिया पे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा रब हबली उम्मती रब हबली उम्मती मुंहिंजा मालिक मुंहिंजे उम्मत खे बच कर मुंहिंजे उम्मत खे बच कर। वरी जॾहिं हिन दुनिया मां परदो मटायूं त बि ओॾीमहिल हज़रत अली करमल्ला वजू हज़रत अब्बास हुआ त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्ल वग़ैरह ॾेई रखियऊं त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चप हलिया पे त अब्बास रज़ियल्लाहु ताला हथ करे कन ॾिनो त रब हबली उम्मती रब हबली उम्मती मुंहिंजा मालिक मुंहिंजी उम्मत खे बच कर मुंहिंजी उम्मत खे बच कर। हाणे रसूल करीम जिन ज़िंदा आहिनि सभई असलात वसलाम अलैका या रसूलुल्लाह असलात वसलाम अलैका या हबीबुल्लाह असलात वसलाम अलैका या रहमतुल अमीन। लतीफ़ साईं फरमायो त पढ़ी दुरूद पाक दिलि सां पढ़ी दुरूद पाक दिलि सां मन अंदरि महका हीअ दुनिया अथई घड़ी सुम्ही वक़्तु न विञाए बंदा उथी परचाए रोई रब खे। इक़बाल तो फरमाए त की जो तूने मोहम्मद से वफा तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं। अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजे महबूब सां मोहबत कयो मूंसां मोहबत कयो। जेकॾहिं मुंहिंजे महबूब सां खे मोहबत न मुंहिंजी मोहबत जी हाणे का बि ज़रूरत कान्हे। वहदहू ला शरीक लहू आहे अलाह हिकु आहे उन वहदहू ला शरीक जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब आहे ऐं सभिनी नबियनि खे बि रब फरमायो त जेॾीमहिल मुंहिंजो महबूब अचे सभई उन जी अतात करिजो। सभई क़ुर करीम जेको आहे सो जेकॾहिं सूरत हशर क़ुर में आहे त जेकॾहिं आऊं जबलनि ते नाज़िल करियां रेज़ा रेज़ा थी वञनि पर उहा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूरी नूर जी नूरी दिलि हुई उन जे मथां क़ुर शरीफ़ नाज़िल थियो। क़ुर शरीफ़ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु नाज़िल थियो ऐं उहो क़ुर रसूल करीम नूर हो उन नूर जे मथां नाज़िल थियो त क़ुर थो चए त बाबा जेकॾहिं मां पंहिंजे महबूब जे लाइ मूं सभु कुझु कयो आहे ऐं महबूब उम्मत जे लाइ महबूब शफ़ात थी जेॾीमहिल ईंदा त पाण माण्हुनि फरमायो त साईं असीं तव्हां किथे ॻोल्हियूं फरमायूं त जेॾीमहिल हिसाबु किताबु थींदो तेॾीमहिल आऊं उते रब या अॾो हूंदुसि ऐं जेॾीमहिल तराजू तुरंदियूं पियूं त मुंहिंजी उम्मत गुनाहगार आहे उन लाइ रब खां मूं वाइदो वरितो आहे त रब ताला मुंहिंजी उम्मत खे बच कर मुंहिंजी उम्मत खे बच कर। फ़रिश्ता हूंदा वसी जनम में वेंदा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो या अल्लाह हीअ मुंहिंजी उम्मत आहे हिनखे कीअं असां जनम रब फरमाईंदो वापसि करियो हिननि खे। हिनखे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे मुंहिंजे महबूब जो आहे हिननि खे जन्नत मां दाख़िल करियो। इंशा अल्लाह ताला असांखे अलाह साईं दीन ईमान सां सलामती ॾींदो ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि मोहबत पंहिंजे दिलि में समाईंदो। नाज़रीन असीं तव्हांखे आगाह कयूं त असां हिन वक़्तु समूह सीअन जी ख़ैबर में पेट्रोल पंप ते आला जहाजी मोहम्मद अनवर समूह सां मौजूदु आहियूं जंहिंजा तव्हां वीचार ॿुधा ऐं साईं मोहम्मद अनवर समूह पारां सॼे आलम अल अरवा इस्लाम में जेके बि मुस्लमान आहिनि उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां जशन विलादत मुबारक पेश करे पियो ऐं आल समा बिरादरी तरफ़ां हिन जशन जूं मुबारक पेश कनि पिया
ऐं हाजी वली मोहम्मद समूह पारां, मोहम्मद अनवर समूह पारां, ऐं ज़ुल्फ़कार समूह पारां, ऐं इक़बाल समूह पारां, ऐं जमशेद समूह पारां, आलम अरवा जेके बि दुनिया जे कुंड कुर्छ में जिथे जिथे मुस्लमाननि, सभिनि मुस्लमाननि खे अॼु 12 रबियुल अव्वल जे हिन पुरमुसरत मौक़े ते, भलारे ख़ुशीअ जे मौक़े ते सभिनी मुस्लमाननि खे जशन विलादत मुबारकूं हुजनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैकुम या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैकुम या हबीबुल्लाह।